नजरीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आवां बिशारा सुगरो नजर विझंदासीं ख़ासि ख़बर। इमरान हुकूमत किराइण लाइ का बि पड़ी साज़िश न आहे थी। क़ौमी सलामती कमेटी वाज़े करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जी सदारत हेठि क़ौमी सलामती कमेटी जो अहम इजलास। अमेरिका में मुक़ररु अॻूणे अमेरिकी सफ़ीर असद मजीद मुबैना धमकी वारे ख़त ते ब्रीफिंग ॾिनी। इजलास जी पधिराई मूजिबि गुजनि इदारनि ख़त जी जांच कई जिन खे पड़ी साज़िश जा सबूत न मिलिया। सिक्योरिटी इदारनि जी जांच इहो नतीजो निकितो आहे त इहा का बि पड़ी साज़िश न आहे थी। इजलास में क़ौमी सलामती कमेटी जे गुज़िरियल इजलास जे मिनट्स जी बि मंज़ूरी ॾिनी वई। इजलास में आर्मी चीफ समेत टिनी हथियारबंद फ़ौज जे सरबराहनि वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं DGISI बि शिरकत कई। ख़त पढ़ियो आहे कंहिंजो बि नालो नाहे लिखियल ऐं नई साज़िश जो ज़िक्र आहे। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्लाह चयो आहे त हुकूमत ECL पॉलिसी तब्दील करण जो फ़ैसिलो कयो आहे जंहिं तहत कंहिं बि शख़्स जो नालो 120 ॾींहंनि खां वधीक ECL में शामिल न रहंदो। हुकूमत ECL में शामिल शख़्स ख़िलाफ़ 120 ॾींहंनि अंदरि सबूत पेश न कया त पाण मुरादो नालो ख़तमु थी वेंदो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे राणा सनाउल्लाह चयो त हिन वक़्तु 4863 माण्हू ECL में आहिनि। फ़ैसिले सां 3000 माण्हुनि खे फ़ाइदो थींदो। दहशतगर्दी में मुलविस जवाबदारनि ते ECL जो नओं क़ानून लागू न हूंदो। सुप्रीम कोर्ट या हाई कोर्ट जे हुकुमनि ते जिन जा नाला ECL में शामिल आहिनि उन्हनि ते बि नओं क़ानून लागू न थींदो। अॼु साबित थी वियो त पाकिस्तान में सियासी मुदाख़लत थी आहे। क़ौमी सलामती कमेटी में का नई ॻाल्हि न आहे थी। गुज़िरियल इजलास जे मिनट जी तस्दीक थी आहे। हक़ीक़तूं साम्हूं आणण लाइ फौरी तौरु अदालती कमीशन क़ाइमु कई वञे। अॻूणे बड़े वज़ीर शाह महमूद कुरैशी जो रद्द अमल। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे मान में अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ पारां इफ़्तार डिनर खां पोइ मियां नवाज़ शरीफ़ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी विच में मुलाक़ात। मुल्की सियासी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल। मियां नवाज़ शरीफ़ जो चवणु आहे त बिलावल भुट्टो लंडन में असांजो महिमान आहे। इफ़्तार डिनर PP अॻवान शीर रहमान नवेद कमर ऐं कमर ज़मा कायरा जी बि नवाज़ शरीफ़ जे इफ़्तार डिनर में शिरकत। रमज़ान अल मुबारक जो आख़िरी ॾियाको निजात शुरू थी वियो। पाकिस्तान समेत केतिरनि ई मुल्कनि में लखे मुस्लमान एतकाफ़ में वेही रहिया। सॼी दुनिया जा मुस्लमान निजात जे हिन ॾियाके में शब क़दर ॻोल्हींदा ऐं अलाह पाक खे सजदा करे पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरंदा। मस्जिद अल हराम ऐं मस्जिद नबवी में बि 2 सालनि खां पोइ मक़ामी ऐं परॾेही माण्हू एतकाफ़ में वेठा। शिकारपुर में कब्ज़ फैज़ू थाणे जी हद मां ॾोहारी 2 ॼणनि खे अगवा करे विया। अगवा थियलनि में अकबर हकड़ो ऐं अब्दुल सबूर कलोड़ो शामिल। ऐं टंडो बागो वेझो ॻोठु हाजी अबरेडिगो में कोई क़तल कयल मिठीवासी नौजवान भीषम कुमार लोहाणो जे क़तल केस में अहम अकबराई गिरफ़्तार थियल ज़का डगो ऐं हीरो कोली पुलिस आॾो ॾोह जो इतराफ़ करे वरितो।